सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। तू नहीं है तो रुत ये हवा क्या करूं क्या करूं, दूर तुझसे मैं रह के भला क्या करूं क्या करूं। सुना सुना है जहां अब जाऊं मैं कहां, बस इतना मुझे बतला जा। भीगा भीगा है समा ऐसे में है तू कहाँ, मेरा दिल ये पुकारे आजा, मेरे गम के सहारे आजा। भीगा भीगा है समा ऐसे में है तू कहाँ, मेरा दिल ये पुकारे आजा। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक, हिननि 2 कलाकनि में थींदी आहे अव्हां सां मोहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी, ख़ुशियुनि भरी कचहरी। छा कजे छा कजे छा कजे, कुझु कोन कंदासीं, मोहबतूं विराईंदासीं, प्यार विराईंदासीं ऐं प्यार ऐं ख़ुशियुनि में अव्हां सभिनी खे शामिलु रखंदासीं। कोशिशि कंदासीं त अव्हां सभिनी खे गॾु खणी हलूं, ऐं गॾु खणी हलण जो मक़सदु इहो हूंदो आहे त ज़िंदगी जी का ख़बर न हूंदी आहे। जॾहिं सभु गॾु थींदा आहियूं त हिकु यादूं वधंदियूं आहिनि, हिकु त ज़िंदगी वधंदी आहे, हिकु त माण्हू जो जेको मूड आहे उहो चेंज थींदो आहे। छो त कंहिं माण्हूअ जो कंहिं माण्हूअ सां मूड ठहंदो आहे, लॻंदो आहे। सो ज़रूरी बि न आहे त हर माण्हू खे वणे, पर कंहिं माण्हूअ खे को न को माण्हू वणंदो आहे। इन करे मां चवंदो आहियां त घणे खां घणी लाइव कॉल्स कंदा कयो, कचहरी कंदा कयो। थी सघे थो तव्हांजो आवाज़ु ॿुधी को चहिरो उदास हुजे, को किथे मतिलबु मुरझायल हुजे, उनजे चहिरे ते मुस्कुराहट अची वञे। ऐं हक़ीक़त हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हर खिलंदड़ माण्हू जेको हूंदो आहे न, उहो ख़ुशि न हूंदो आहे। उनखे ख़ुशि न सम्झंदा कयो, उहो कॾहिं बि ख़ुशि नथो रही सघे। उनजे पोयां केतिरा दर्द आहिनि, केतिरियूं तकलीफ़ूं आहिनि, केतिरा ॾुख आहिनि, उन्हनि खे महसूसु कंदा कयो उन्हनि जी खिल में। सो ख़ैर 02135121763 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज तव्हां करे सघो था, राजा मेमन जो पेज ऐं फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो लाइव कॉल्स जो हसीन सिलसिलो आहे। अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं हिन महफ़िल में हूंदियूं शामिलु। 02135121763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे डायल कंदो ऐं उन सां गॾु जनाब मैसेज अव्हां करे सघो था। राजा मेमन जो पेज ऐं फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे, कंहिं न कंहिं सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। अॼु बि हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे मांजी फ़क़ीर जो। अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि, हो असांजी यारी क़बूल पैशल। एंजॉय दिस ट्रैक। वो मौला अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि, अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि, अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि, सोना अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि। असांजी यारी असांजी यारी क़बूल पैशल। असुल खां आहियां अव्हांजी मारी, असुल खां आहियां अव्हांजी मारी। बंदी बेकारी क़बूल पैशल, बंदी बेकारी क़बूल पैशल। अव्हां जा आशिक़ हज़ार, वो सोना अव्हां जा आशिक़ हज़ार। सवा तो सोना अञा बे कंहिं ॾिठो ई न आहे, उदास अखियुनि सवा
झिगे ऐं सड़े पैसे में झुरे झिगे ऐं सड़े पैसे में झुरे झिगे ऐं सड़े पैसे में ये दिल बेचारी कबूल पैसल ये दिल बेचारी कबूल पैसल सरोसियारा असांखे तुंहिंजो बचारो प्यारा बहार सावण सरोसियारा असांखे तुंहिंजो बचारो प्यारा बहार सावण सरोसियारा असांखे तुंहिंजो बचारो अची करायो विसाल वासुल अची करायो विसाल वासुल अची करायो विसाल वासुल ही आहोजारी कबूल पैसल ही आहोजारी कबूल पैसल समाजा आशिक हजारे कनीजा अमाज तरजी करियो कनीजा अमाज तर हाँ करियो कनीजा अमाज तरजी अंगण बुहारी कबूल बोला अंगण बुहारी कबूल पैसल समाज आशिक हजारे बोला अमाज आशिक हजारे इश्क में मखदूम सरमद मंसूर बनजी अगबी उठो आजे इश्क में मखदूम सरमद मंसूर बनजी अगबी उठो मौला अगबी उठो हादी अगबी उठो मौला अगबी उठो आजे इश्क में मखदूम सरमद मंसूर बनजी अजबत आया हजूर हाजुर अजबत आया हजूर हाजुर अजबत आया हजूर हाजुर हाजुर अजबत आया हजूर हाजुर ये कथ कटारी कबूल पैसल ये कथ कटारी कबूल पैसल समाजा आशिक आशिक हजारे सोना सिरड़ो ले पूरा ही बाजा बजाए अजा तो मौला सिरड़ो ले माए पूरा ही बाजा बजाए अजा तो मौला सिरड़ो ले माए पूरा ही बाजा बजाए नची गुडी थो माझी गोती कलाम कचारी कबूल पैसल कलाम कचारी कबूल पैसल समाजा आशिक
वेलकम जी अगेन, खुशामदीद, भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में। अॼु 5 अक्टूबर आहे, ख़मीस जो ॾींहुं आहे, 5 अक्टूबर आहे। 5 अक्टूबर मुंहिंजे लाइ इन जे करे स्पेशल आहे त 5 अक्टूबर हिकु अहिड़े आर्टिस्ट जो जनमु ॾींहुं आहे, हिकु अहिड़े डायरेक्टर जो जनमु ॾींहुं आहे, हिकु मां चवंदुमि हिकु अहिड़ी शख़्सियत जो जनमु ॾींहुं आहे जिन जो मुंहिंजी लाइफ में, मुंहिंजी ज़िंदगीअ में, हिन आर्ट जी दुनिया में मूंखे अॻियां खणी हलण में तमामु वॾो हथु आहे ऐं ॾाढो सुठो दोस्त आहे। ऐं असांजी दोस्तीअ घटि में घटि साल गुज़री विया, अलाए केतिरा साल गुज़री विया आहिनि, 16-17 साल, 18 साल गुज़री विया आहिनि या 20 साल गुज़री विया आहिनि। पर हू माण्हू तमामु कमाल आहे, हू माण्हू तमामु ज़बरदस्त आहे जंहिंजो अॼु जनमु ॾींहुं आहे। त उन्हनि जे जनमु ॾींहं ते आउं हीउ गानो ज़रूरु चवंदुसि, हो जंगल में मंगल तेरे ही दम से किसने ये शोर मचाया है, सालगिरह का दिन आया है, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर सोजरो, हैप्पी बर्थडे असलम भुट्टो, हैप्पी बर्थडे। ऐं जनमु ॾींहं जूं वाधायूं हुजनि असलम भुट्टो साहब तव्हांखे। वेलकम राजा, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, लख एहसान, लख कुर्ब। ऐं तुंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ में, ख़ूबसूरत आवाज़ में जेकॾहिं माण्हू कंहिंखे हैप्पी बर्थडे चवे थो त उनजी उमिरि अञा वधी थी वञे। हाय तुम जियो हज़ारो साल असलम साहब, जियो हज़ारो साल। ॿिया कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? तव्हांखे तव्हांजी सालगिरह जूं, तव्हांखे जनमु ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि, ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं तव्हां जियो हज़ारो साल। आमीन आमीन। अल्लाह पाक न सिर्फ़ असांखे बल्कि तव्हांखे बि वॾी उमिरि ॾींदो। ऐं अलाह थी उन्हनि दोस्तनि खे बि जेके हींअर असांखे ॾिसनि पिया ऐं यकीनन उन्हनि जे दिलनि में बि इहा ख़्वाहिश ज़रूरु उभरंदी हूंदी त उन्हनि खे बि उन्हनि जे जनमु ॾींहं ते को माण्हू चवे त हैप्पी बर्थडे टू यू। असां बि उन्हनि खे उन्हनि जे जनमु ॾींहं ते छो त असांखे ख़बर न आहे त 5 अक्टूबर अलाए घणनि माण्हुनि जो जनमु ॾींहुं आहे। बिल्कुलु बिल्कुलु। पर अॼु असांजे उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां सिंध टेलीविजन जे तरफ़ां, असलम भुट्टो जे तरफ़ां उन्हनि खे हैप्पी बर्थडे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अॼु स्पेशल डे आहे तव्हांजो ऐं माशाल्लाह तव्हां सदाईं ख़ुशियूं विरहायूं आहिनि, माण्हुनि खे मोहबतूं ई ॾिनियूं आहिनि, माण्हुनि खे प्यार ई ॾिनो आहे ऐं कॾहिं कंहिंसां तव्हां बुरो न कयो आहे। त असलम साहिबु अॼोके ॾींहं खे तव्हां कीअं सेलिब्रेट कयो? सुबुह खां वठी शाम त पाण गॾु हुयासीं, केक कटियोसीं, सुबुह खां वठी कीअं सभ खां पहिरियों तव्हांखे कीअं विश कई सालगिरह? उनखां पोइ असां राति खां वठी कयूं पिया सभु आर्टिस्ट पंहिंजे ग्रुप में, पर सुबुह खां वठी शाम ताईं जेका एक्टिविटीज़ थियूं तव्हांजी उहे ज़रूरु ॿुधायो। छा तव्हां नोट कयो पोयुनि सालगिरहनि में ऐं अॼोकी हिन सालगिरह में? वॾो फ़र्क़ु हुयो, इन जी वजह इहा आई त मुंहिंजा 2 ॿार जेके आहिनि से उहे हिन मुल्क खां ॿाहिरि आहिनि। अच्छा। ऐं उन्हनि जीअं राति जो तव्हां मूंखे जेको आहे विश कयो हुयो, हा, त उन्हनि बि मूंखे तक़रीबन असुर जे वक़्तु जेको आहे सो मूंखे उन्हनि फ़ोन करे निंड मां उथारियो ऐं उहो रोअनि बि पिया ऐं ख़ुशि बि थियनि पिया। मूं उन्हनि खे चयो त बाबा ज़िंदगी इहा ई आहे, अॼु तव्हां असां खां हज़ारे मील परे वेठा आहियो ऐं मां हिते पाकिस्तान में आहियां। तो ॾाढी ख़ुशी बि थिए पई, ॾुख बि थिए पियो त एतिरा परे हूंदे बि मुंहिंजी औलाद मूंखे यादि करे थो। ऐं पर इन सां गॾोगॾु जेका हिते मुंहिंजी औलाद आहे, जंहिंमें राजा बेमण आहे ऐं मुंहिंजो फ़र्क़ु भुट्टो आहे, मुंहिंजी औलाद में त उहे बि मूंखे यादि कनि था ऐं उन्हनि जी वॾी महिरबानी, अल्लाह पाक उन्हनि खे बि वॾी जवान। आमीन आमीन आमीन। शाम ॾाढी ज़बरदस्त गुज़री अॼु ओताक होटल ते तव्हां सां गॾु सेलिब्रेशन कयोसीं, जंहिंमें असांजे सिंध टेलीविजन जो प्रोग्राम मैनेजर हैदर ऐं पाकिस्तान टेलीविजन जो जनरल मैनेजर बि आयो ऐं ॿिया असांजा खोड़ सारा ऐं असांजा ज़बरदस्त एक्टर्स, असद कुरैशी साहब, अब्बासी, सुराब सुमरो ऐं ॿिया बेशुमार आर्टिस्ट, रोमी खेड़ो यादि कंदासीं, सुमेर भुट्टो, उमेर भुट्टो, फारूक भुट्टो, इलाही साईं अमजद शाह साहब, ख़ूबसूरत केक जेको राजा बेमण खणी आयो। हेलो जी, आवाज़ अचे पियो। सो सभिनी संगत खे ऐं उन में PTV तां काफ़ी दोस्त आया, GM PTV ऐं उन सां गॾु ॿिया प्रोड्यूसर्स बि हुया
ऐं गुलज़ार भंगवार स्पेशली गॾु हुयो तव्हां सां गॾु शाम खां वठी ऐं सलीम जान खे बि यादि कंदासीं तव्हांजो तमामु साथी ज़बरदस्त सभई गॾु हुया ॾाढी ज़बरदस्त सेलिब्रेशन थी गुड़ वारी चांहि पीती थी चाट तव्हां ॾाढो ज़बरदस्त ठारायो अॼु कमाल अॼु माना शाम जेका मां ईंदो आहियां सिंध टीवीअ ते अची चाट घुराए खाईंदो आहियां उहो चाट तव्हां उते खारायो वाह वाह थी वई शाम माना कंप्लीट थी वई सो ख़ुशि हुजो सर आबाद हुजो सदा सलामत हुजो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं हमेशह ईअं ई सालगिरहूं मल्हाईंदा रहो ऐं सोजरो जेको तव्हांजो पेज आहे फेसबुक ते उन ते हमेशह ईअं लाइव ईंदा रहो पंहिंजे प्यारनि सां पंहिंजे दिलि वारनि सां पंहिंजे साथियुनि सां पंहिंजूं ख़ुशियूं शेयर कंदा रहो सो लव यू सर मौला तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो ऐं सिंध टीवीअ जूं ऐं राजा मेमण जूं नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशात तव्हां सां गॾु आहिनि हमेशह थैंक यू सर थैंक यू वेरी मच अल्लाह हाफ़िज़ साईं असलम भुट्टो साहिबु हुया ऐं असलम भुट्टो साहिबु उहे असलम भुट्टो आहिनि जेके चवंदा प्यारा प्यारी छा कंदी हुई हा छा कंदी हूंदी सो इहो उहो प्यारो आहे जेको असांजो हिकिड़ो सिंध जो तमामु लीजेंड आर्टिस्ट आहे ऐं उनजी सालगिरह हुई त ऐं ज़रूरु मूंखे यादि हुयो त मां मूंखे जंहिंजी यादि ईंदी आहे त मां उनखे विश ज़रूरु कंदो आहियां सो मुबारकूं हुजनि खोड़ सारियूं अव्हांखे ख़ुशि हुजो आबाद हुजो ईअं ई पंहिंजा मेला मचाईंदा रहो ऐं सदाईं ख़ुशियुनि में पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे दिलि वारनि खे गॾु रखो सो लव यू ऑल एंड हिकिड़ी कॉल था वठूं जी अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा भाई ख़ुशि आहियो साईं अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां केरु पियो ॻाल्हाए साईं तनवीर हुसैन मुगेरी आवाज़ तो सुञाणींदा कयो न चओ था त केरु था ॻाल्हायो यार अॼु मुंहिंजी वाइफ मूंखे फ़ोन कई ॾींहं जो मंझंदि जो मुंहिंजो केरु पई ॻाल्हाई हाणे मूंखे मुंहिंजी अॼु वाइफ मूंखे फ़ोन कई मंझंदि जो मां उनजो ई आवाज़ु कोन सुञातो उन खां पुछियमि केरु पई ॻाल्हाई आवाज़ कटिंग थो करे उन जहिड़ो आवाज़ मुंहिंजो न न न न सम्झे कोन मुंहिंजी घर वारीअ मूंखे फ़ोन कई अॼु ॾींहं जो मां उनजो ई आवाज़ु कजो टीवी खोलियो हाणे थोरो काल न कटिजो महिरबानी कजो दोस्त ई रमण थो करे हा टीवी छो खोलियई हाणे ॿुधायो टीवी छो खोलियई दोस्त टीवी इन जे करे त वरी जेको आहे रिकॉर्डिंग थियणी छॾियो आहे वरी बाद में वरी तूं ॿुधंदासीं न पोइ बाद में ॿुधंदे ठीकु आहे मूं चयो त मां कंहिंजो आवाज़ु कोन सुञाणे सघंदो आहियां तव्हां आवाज़ कंहिंजो न सुञाणींदा आहियो न अॼु मूंखे पंहिंजी घर वारीअ फ़ोन कई मंझंदि जो मां उनखे चयुमि केरु पई ॻाल्हाई अदी पोइ चई मां असांखे त खणी छॾियो पंहिंजे घरवारी खे त सुञाणींदा कयो वक़्तु असांखे माना ईअं एॾो अॻियां करे छॾियो आहे मां गयुनि कमनि कारियुनि त बसि ॻाल्हि का सम्झ में ई नथी अचे यादि ई नथी अचे जी सभु ख़ैर सभु सेट A1 फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो कंबर शेदात कोट जा छा हाल आहिनि कंबर शेदात कोट जा छा हाल आहिनि कंबर शेदात कोट ख़ुशि आहे चलो गुड आहे अची विया आहियो शो में कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में अंदाज़ में को गीत गज़ल गानो जी साईं ॿुधायूं तव्हां नात शरीफ़ यादि कयो आहे नात शरीफ़ ॿुधायो थी ॿुधायो जी जी अल्लाहु अल्लाहु अल्लाह मोटी हलबो मदीने अल्लाहु अल्लाह ऐ दिल एॾो तड़प न रोई इंशा अल्लाह बारे महीने सागे महीने हिन्ने महीने मोटी हलबो मदीने चौ चौ राजा भाई मोटी हलबो मदीने अल्लाहु अल्लाहु अल्लाह वाह सी वाह कुर्ब बेटा कुर्ब लख थोरा मुगरी साहब थैंक यू वेरी मच हमारे शो में शामिल थिया छा कजे इकरार वहीद जो ख़ूबसूरत आवाज़ ख़ूबसूरत अंदाज़ ऐं ॻाल्हि आहे बेवफ़ाईअ जी त पोइ हिन बेवफ़ाईअ खे पंहिंजे अंदर में था सांडियूं ऐं ख़ूबसूरत आवाज़ तव्हांखे ॿुधायूं था इंजॉय कजो हीअ ख़ूबसूरत ट्रेक अवां सभिनी प्यारनि जे लाइ अवां सभिनी दिलि वारनि जे लाइ
का। हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए, कर न जुदायूं ईअं मुहड़ो मटाए, हो वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए। वेलकम अगेन, खुश आमदीद भलीकार अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी ख़ूबसूरत महफ़िल में। अवां जो प्यार, अवां जो साथ, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु मूंसां गॾु गॾु हूंदे राति जे नपार में। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु? पारस पारस, कहिड़ा हाल अथई पारस? ख़ुशि आं, चाक आं, चङी आं, भली आं? जी जी अदा अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह मज़े में। सफ़ा मज़े में या मिड़ई मज़े में? बिल्कुलु सफ़ा मज़े में। सफ़ा मज़े में। शो ॾिसो पिया? जी जी ॾिसूं पिया। पोइ छो पई माना की आवाज़ छो मटिजी वियो आहे? आवाज़ मटिजी वियो आहे, जेको कराची वियासीं त पाणी शायदि हुनजे करे तबियत ख़राब हुई। अच्छा, हाणे लाड़काणे पहुची विया आहियो? त कराची रही मुंहिंजो शो कोन ॾिठो माना? न न ॾिसूं पिया, बट मतिलबु ईअं रेगुलर ई न, थोरो थोरो हे ॾिसो पिया। वरी पराओ घर हूंदो आहे, चैनल बि माण्हू न लॻाइण ॾींदा आहिनि। हा पराओ घर न हुयो। हलो, गुड आहे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। प्रोग्राम में शामिल थी विया आहियो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में। जी पोइट्री आहे। हाँ बुधायो। अपने बारे में ना किसी पीर से पूछो, ना किसी फकीर से पूछो, बस 2 मिनट अपने आंखें बंद करो और अपने ज़मीर से पूछो। ज़मीर से पूछो, वाह वाह, ये हकीकत है। ज़मीर जॾहिं जेतिरो मुतमिन ओतिरी सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु। तव्हां ॿुधायो आहे को सॉन्ग ॿुधाए? जी जी हा सॉन्ग ये तो ॿुधाए। इंतहा हो गई इंतजार की, हो आई ना कुछ खबर मेरे यार की, है मुझे ये यकीन बेवफा वो नहीं, फिर वजह क्या हुई इंतजार की। ठीक है, थैंक यू वेरी मच। मूंसां गॾु गॾु हुई पारस फ्रॉम लाड़काणो। ऐं पारस ॾाढी सुठी कॉलर आहे मुंहिंजी, हमेशह सुठी कॉल्स कंदी आहे, सुठी ॻाल्हियूं कंदी आहे। किफ़ायतुल्ला चए थो त राजा भाई मुझे पता है आपका ये सॉन्ग वेरी फेवरेट है, हो यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया अरे तेरा मेरा अफसाना। किरदार की खूबसूरती को कभी गिरने नहीं दिया, धोखे बहुत खाए मगर कभी धोखा नहीं दिया। क्या करें जी, क्या करें। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुक़द्दस जी, कहिड़ा हाल आहिनि मुक़द्दस? ठीक, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? हाँ ठीक ठाक आहियां, A1 फर्स्ट क्लास आहियां। ज़िंदगी जी गाॾी गुज़रे पई, हले पई। हा बसि हिनखे त गुज़ारणो आहे। हा ॿियो ॿुधाए, तूं ॿुधाए, ख़ुशि वेठी आहीं, चाक वेठी आहीं, चङी वेठी आहीं, भली वेठी आहीं? हा सुठी आहे, तुंहिंजे फ़ोन ते उथी। फ़ोन ते उथी आहीं? न, अम्मी तोखे चांहि थी कयो, मां हुते पासा सुम्ही रहियसि। अम्मी ॾिसे पई तव्हां पासे में अम्मी सुम्ही पिया? हा तबियत सही न हुई, जिस्म में बुखार हो जे लाइ करे। गेट वेल सून बाबा, गेट वेल सून। अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जी कुझु तव्हां ॿुधायो? आउं ठीकु आहियां, सभु सेट आहे। कीअं पियो लॻा अॼु? ज़बरदस्त पियो लॻा जी। राजा मिठो ॾाढो खाधो आहे। अच्छा, छा खाधो अथई मिठे में? मिठो केक खाधो आहे, मिठी चांहि पीती आहे, ऐं अॼु ॾींहं जो बि मिठो खाधो मूं, ऐं अॼु बिरयानी बि खाधी मूं। अॼु मां डाइट छॾे ॾिनी सफ़ा। हा बिरयानी मूंखे तमामु पसंदि आहे। हा बसि अॼु मां ॾाढी माना डाइट, मुंहिंजो अॼु हिकिड़ो ॾींहुं जे डाइट नथा कयूं, सुभाणे खां वरी डाइट कंदासीं।
अच्छा मतलब एक मना एकड़ी सुठी चीज ॾिठो पोइ बस खयो इती खत्म बस माना वात में पानी अची वञे ऐं खायो छॾियां। हाँ बस यही तो है। चलो गुड है, खुश हुजो, आबाद हुजो, प्रोग्राम में शामिल थी विया आहियो। ॿुधायो कुझु जी। पंहिंजे आवाज़ अंदाज में। जी बिल्कुल। हाँ। देखा जब से तुझको है बस देखा तुझको यारा, तुमसा कोई अच्छा है न तुमसा कोई प्यारा, यूं नजरे न फेरो तुम, मेरे हो तुम, के दो ना यू आर माय सोनिया, के दो ना यू आर माय सोनिया। वाह 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 वाह, जबरदस्त जबरदस्त, थैंक यू मुक़द्दस। ये शामिल थींदा कयो। अम्मी ठीक है? बिल्कुल बेहतर है। चलो अम्मी खे खोड़ सारा सलाम ॾिजो, मुंहिंजा पंहिंजे भाउ खे सलाम ॾिजो, आबाद हुजो, सदा सलामत। थैंक यू थैंक यू। मुक़द्दस मूंसां गॾु गॾु रूह में हैरान हूँ उन लोगों पर जो अचानक आशनाई, अच्छा ताल्लुक़, अच्छा साथ, दोस्ती, यादें सब पीछे छोड़ देते हैं और यूं बिछड़ जाते हैं जैसे कभी मिले ही ना हो। वाह 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 वाह। मेहताब अली परिहार चए थो जेके रहनि था रोह में मौला तिन जी पारत अथई। राजा छा हाल आहे? वॾी महिरबानी साईं, आउं ठीकु आहियां। ऐं ज़ुबैर जरवार लिखियो आहे त इतनी मोहब्बत ना करो कि बिगड़ जाएं हम, इतनी मोहब्बत ना करो कि बिगड़ जाएं हम, थोड़ा डांटा भी करो कि सुधर जाएं हम, हो जाए अगर कोई ख़ता हमसे खता तो हो जाना खफा, मगर इतना भी नहीं कि मर ही जाएं हम। वाह भाई वाह, थैंक यू। अस्सलाम वालेकुम। सलाम। केरु आहे साईं? साईं तव्हां कोन सुञातो, अली बख्श पियो ॻाल्हायां जामड़ो। अली बख्श जामड़ो, ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? साईं ख़ैर दुआ अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, सब सेट A1 फर्स्ट क्लास। हाँ कीअं पियो वक़्तु गुज़रे साईं? कीअं पियो ॾिसी वक़्तु कीअं पियो गुज़रे? तोखे छा थो लॻे कीअं पियो वक़्तु गुज़रे? मुंहिंजे लाइ त VIP थो लॻे। VIP लॻे थो? असांजो वक़्तु VIP पियो गुज़रे। हाँ ॿियो ख़ैर आहे साईं? सभु ख़ैर, A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी दुआऊं तव्हांजे साम्हूं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ॿुधाए कुझु पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में। साईं सिंध जे बारे में ॿुधायां तव्हांखे। साईं प्लीज़ जेको दिलि चयो ॿुधा। सिंधड़ीअ ते सिर केरो न ॾींदो, सिंधड़ीअ ते सिर केरो न ॾींदो, तव्हांजो कहिड़ो मयार हो यार, तव्हांजो कहिड़ो मयार हो यार, सिंधड़ीअ ते सिर केरो न ॾींदो, सिंधड़ीअ ते सिर केरो न ॾींदो, तव्हांजो कहिड़ो मयार हो यार, तव्हांजो कहिड़ो मयार हो यार, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, अमड़ ते सिर केरु न ॾींदो, तव्हांजो कहिड़ो मयार हुया, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो। थैंक यू अदा, थैंक यू वेरी मच जामड़ो साहब। लख थोरा मां शो में शामिल थिया ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबतूं हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदियूं आहिनि ऐं राति जे ख़ूबसूरत पहर में दिलि चवंदी आहे त तव्हां सभिनी सां कचहरी कजे, तव्हां सभिनी सां ॻाल्हियूं कजनि, तव्हां सभिनी सां मोहबत विरहाइजे। पर किथे किथे ईअं थींदो आहे त मोहबतूं ऐं प्यार ऐं साथ ऐं जेके कैफ़ियत वारा फीलिंग्स वारा जेके रिश्ता हूंदा आहिनि उहे परे हलिया वेंदा आहिनि तव्हां खां। सो कोशिशि कंदा कयो, पंहिंजो पाण सां मोहबत कंदा कयो, पंहिंजे पाण सां वक़्तु गुज़ारींदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो त 99% कंहिंजे बारे में न सोचींदा कयो। माण्हू चवंदा आहिनि तूं मुंहिंजे लाइ इहो सोची पियो, उनखे चवंदो कर आउं तुंहिंजे लाइ सोचींदो ई न आहियां। 99% कंहिंजे लाइ न सोचींदा कयो, 1% सोचींदा कयो पंहिंजे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ, पंहिंजे सुठनि दोस्तनि जे लाइ, पंहिंजे कमकार जे लाइ। बसि 99% कुझु बि न सोचींदा कयो। जेको माण्हू चए थो मुंहिंजे लाइ तूं चवण त छा, ऐं सोचींदो बि न आहियां, इहा पंहिंजी पाण में हिकिड़ी आदत विझी छॾियो, तव्हां ज़िंदगीअ में कॾहिं बि अकेला कोन रहंदो। सो लव यू ऑल। अव्हां सभिनी जो प्यार मोहबतूं आहिनि ऐं लवली कॉल्स आहिनि। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। साईं साईं कहिड़ा हाल आहिनि? कल्ह ॾिसो असां अहमद मुगल हलायोसीं तव्हांजे लाइ। हा कल्ह ॿुधाई मां ठीकु आहे। अच्छा अच्छा, कीअं लॻो, वणियो? हा भलो था थियो, माना पंजाब में बि घुराईंदा आहिनि हिनखे। हा न न मांझी खान त दॿा तमामु ज़बरदस्त, सिंध जो वॾो नालो आहे, वॾो आहे। चमड़ा हुआ न पुल जेका। हा हा, पोइ तव्हां घुराईंदा आहियो प्रोग्राम में? हा उन न असां कोन घुराईंदा। सही सही। ॿियो छा हाल वाला जोड़े साहब? ॿियो ख़ैर आहे। कॾहिं सिंधी तारीख़ आहे 22 तारीख़। हा हा, न न ही अंग्रेज़ी 22 अक्टूबर। अॼु काई, अॼु 25 आहे न।
अञा 20 ॾींहं पिया हाँ बाक़ी आहिनि 15 ॾींहं बाक़ी 15-16 ॾींहं अलाह ख़ैर करो ॿियो ख़ैर दुआ कजो ॿियो सभु ख़ैर ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो प्रोग्राम में शामिल थी विया आहियो ऐं ॾाढी महिरबानी। अॼु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे तव्हां सां जी साईं का शाइरी ॿुधायो पंहिंजे अंदाज़ में शायर यार कोन थी अचे रूबरू कूड़ को कलाम ॿुधायो भला कुझु त ॿुधायो कलाम हम पे इल्जाम तो वैसे भी है वैसे ही सही हा ये तो कलाम पुरानो यार भलो ॻाल्हायो पहिरें अचण शर्त वणे ई न हो केॾो ज़बरदस्त हो हा इहो भलो मोहम्मद रफ़ी जो आहे न हा ॾाढो सुठो गानो आहे मोहम्मद रफ़ी रफ़ी हो हू बि ॾाढो आहे न भलो हो आने से उसके आए बहार जाने से उसके नूरजान वारी उन्हनि जी उस्ताद हाँ जाए बहार बड़ी मस्तानी है मेरी महबूबा महिरबानी साईं कुर्ब जुड़े साहब असां गॾु गॾु भई खजड़ो मां रेगुलर असांजो कॉलर आहे थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल थींदा आहियो सुठो लॻंदो आहे सभिनी जो अचणु सो चवंदा आहिनि राति थिए थी त सूर जागनि था त राति जो वरी 9 थींदा आहिनि त मां हिते अची माण्हुनि जा सूर जगाईंदो आहियां त कॉल था वठो हिकिड़ी उन खां पोइ सूरनि जी तरफ़ सां जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम तूं राति छो सुम्ही पई अरीबा लगी कोन थी ॻाल्हि ईअं कोन खबर निंड कोन कबी आहे रुगो निंडुनि में पूरी आहे निंड में कोन यको अची आहे यको हाणे 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 थकी पियो बस छा कजे ॿियो हाल वाले ख़ुशि आहीं चाक कहीं चङी आहीं भली आहीं हाँ कुछ भी नहीं चाक भी आया चङी भी आया भली भी आया तो खुश चाक चङो भली हाँ बिल्कुलु ख़ुशि चाक चङो भलो तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां ऐं शो ॾिसो पिया अॼु आज साबी ऐं कीअं पियो लॻा अॼु सुठो पियो लॻी टंग टंग ते रखी वेठई टंग ते न रखे विया जा सुठो पियो लॻी इलाही सुठो थो लॻा हा चलो राति अबूअ तुंहिंजे फ़ोन कई गानो ॿुधायो असांखे हा अॼु तूं गानो ॿुधाए को भलो गानो ॿुधायां कीअं रंगनि वारो ॿुधायां ॿुधाए ओ तो तेरा ज़िक्र आ मुझे हिन दिल जो साईं ओ तो तेरा ज़िक्र आ मुझे हिन दिल जो साईं वो साथ दे लगे मुझो मुखे प्यारो तू आई ओ तो साथ दे लगे मुझो मुखे प्यारो तू आई हाणे पक करे छॾ तुंहिंजो ई आहियां थी वियो डन 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 तोसां यारी आ थी वियो डन 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 तोसां यारी आ थैंक यू अरीबा हा तू गानो ॿुधाए कहिड़ो ॿुधाई गानो नहीं बंदी आवाज में जम्मू बुधाया पंहिंजी आवाज में ये तव्हांजो असां हाल दिल जो अव्हां सां पचारियो असां हाल दिल जो अव्हां सां पचारियो अव्हां जी मर्ज़ी हो अव्हां जी मर्ज़ी जियारियो या मारियो हो असां हाल दिल जो अव्हां सां पचारियो असां हाल दिल जो हाँ अल्लाह यार की गाने में सुठा गाने में महिरबानी अरीबा थैंक यू वेरी मच थैंक यू अरीबा असांजी प्यारी असांजी दिलवारी ऐं ख़ूबसूरत गीत आहे प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे माशूक खोखर जो कसम ते मूंखे तूं न छॾे वेंदे एंजॉय दिस ट्रैक सच्ची सच्ची मूंखे ॿुधा न तूं मूंखे छॾे वेंदे पर मूंखां पल बि कढ न तूं
सुहिणा सनम थी दे हथ मुझे सिर ते रखी खण मुंहिंजो कसम हाणे जीअं मूंखे चाहीं थो ईअं ॿिए खे न चाहींदे कसम ते मूंखे तूं न छॾे वेंदे सदा ही सचो थी तूं सां निभाईंदे कसम ते मूंखे तूं न छॾे वेंदे सारी दुनिया खे मूं छॾे आहे तोखे पंहिंजो कयो खोड़ सुहिणनि पे दिल घुरी नो सोरी तिन खे चयो ओ सारी दुनिया खे मूं छॾे आहे तोखे पंहिंजो कयो खोड़ सुहिणनि पे दिल घुरी नो सोरी तिन खे चयो कसम ते ॿुधा तूं न छॾे वेंदे तुंहिंजी मूरत खे मन अंदर नील नील रखियो तोखे पियो रुगो मां ॾिसां तोखे ॾिसे न को ॿियो तुंहिंजी मूरत खे मन अंदर नील नील रखियो तोखे पियो रुगो मां ॾिसां तोखे ॾिसे न को ॿियो कसम ते मूंखे तूं न छॾे वेंदे वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार हवा सब सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम केरा बादशाह जुणे जो मिठी कहिड़ा हाल आहिनि बादशाह साहब ख़ुशि आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हां ख़ुशि आहियो नालो ई बादशाह अथई या पाण बादशाह चयो अथई पाण खे जी बिल्कुलु नालो ई आहे नालो ई बादशाह आहे माशाल्लाह दिलि जो बादशाह आहीं या बसि मिड़ई नाले जो बादशाह आहीं जी जी बिल्कुलु दिलि जो बादशाह चलो भलीकार छा कंदो आहे बादशाह जुणे जो मुंहिंजो दुकान आहे किराना स्टोर आहे तव्हां पहिरियां बि शामिल थिया आहियो बिल्कुलु बिल्कुलु यादि अची वियो डेली रेगुलर कंदा आहियूं पर तव्हांजो नंबर कॾहिं लॻंदो आहे ख़ासि करे कॉल कंदा आहियूं चलो गुड भलीकार थो चवां तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशि हुजो आबाद हुजो प्रोग्राम में शामिल थी विया आहियो दोस्त महिरबानी साईं महिरबानी तव्हां ख़ुशि आहियो मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैरु सभु सेट
रात जो पहर ऐं अव्हां जो आवाज़ ऐं मिठी वारनि जी नुमाइंदगी। ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में। न तव्हां ई ॿुधायो। असां त ॿुधायूं पिया न, असां कॾहिं मना कयो आहे, पर तव्हां आया आहियो त ॿुधायो न। न असां कॾहिं योगा ई कोन आहे, असांखे कलाम भला आहे या ॾिनो या तव्हांजो आवाज़ तव्हां ई ॿुधायो। असांजे आवाज़ में तव्हांखे ॿुधायूं था। चलो कुझु ॿुधायूं था हाज़ुर। थैंक यू, महिरबानी अदा, महिरबानी महिरबानी। अदो असां सां गॾु फ्रॉम मिठी। थैंक यू वेरी मच। ऐं वक़्तु गुज़री वेंदो आहे, अॼु टीचर्स डे बि आहे ऐं पूरे जेके बि हिन वक़्तु उस्ताद मोहतरम ॾिसनि पिया मुंहिंजो हीउ प्रोग्राम, जेके बि उस्ताद आहिनि, ऐं उस्ताद ज़रूरी न आहे त जेको तव्हांखे पढ़ाए उहो उस्ताद आहे। उस्ताद तव्हांजो उहो बि आहे जेको तव्हांखे हिकु अखर बि सेखारे। उस्ताद तव्हांजो उहो आहे, उहो बि आहे जेको तव्हांखे को हुनुर सेखारे। उस्ताद तव्हांजो उहो बि आहे जेको तव्हांखे कुझु बि का बि शइ को बि कमु करणु सेखारे, उनखे असां उस्ताद चवंदा आहियूं। अवां सभिनी खे उस्तादनि जो ही आलमी ॾिहाड़ो मुबारक हुजे ऐं ख़ुशि हुजो। उस्ताद जेके बि आहिनि, उस्तादनि सां ई जेको आहे सो ज़िंदगी हूंदी आहे, उस्तादनि सां ई जेको आहे सो माण्हूअ जी ज़िंदगी बदिलजंदी आहे। सो उस्तादनि जी रिस्पेक्ट कंदा कयो, प्यारु ॾींदा कयो उस्तादनि खे। जेके बि उस्ताद हिन वक़्तु ॾिसनि पिया, उन सभिनी खे हथ जोड़े अव्हांखे मुबारक हुजे ऐं हथ अॼु जेको ॾिहाड़ो आहे मल्हाए पियो वञे उस्तादनि जो, उहो तव्हांखे मुबारक हुजे। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु आहे? साईं मुख्तियार उस्मानी वाई बंदी खां। कहिड़ा हाल आहिनि मुख्तियार? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो। अल्लाह जा एहसान आहे राजा साईं। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां। अल्लाह ताला तव्हांखे सिहत सलामत रखे, तव्हांखे ख़ुशियूं सदाईं आबाद हुजो। आमीन आमीन। कुर्ब लख थोरा। अवां महफ़िल में शामिल थी विया आहियो मिठा। ऐं छा अॼु छा खणी आया आहियो पंहिंजे अंदाज़ में, पंहिंजे आवाज़ में? बस संगत जे लाइ खोड़ मोहबतूं खणी आया हूं, प्यार भरिया सिक भरिया कुझु लफ़्ज़ आहिनि। हा ॿुधायो ॿुधायो। हलिया पेर भरे हलिया, हलिया पेर भरे हलिया, अखड़ियूं आतियूं पाइन झातियूं, पाइन झातियूं, है कीअं बि करे हलिया, हर हर हथ मां गिरह किरे थो, मुंहिंजी अख थी करे हलिया। जी हलिया पेर भरे हलिया, अखिड़ियूं आतियूं पाइन झातियूं, पाइन झातियूं, हाय हाय हिकिड़ो दफ़ो हलिया। हाय हाय ज़बरदस्त गीत ॿुधाई अदा। थैंक यू मुख्तियार। मुख्तियार उस्तमानी मूंसां गॾु गॾु हमेशह कॉल कंदो आहे। तमामु ज़बरदस्त गीत ॿुधाई ऐं इहे गीत जेके आहिनि एवर ग्रीन गीत आहिनि। सो साकिब अली खे भली कार था चऊं। साकिब थैंक यू वेरी मच। हमारा लिखा तो मुझे तो तेरी बर्बादी भी बर्बादी नहीं लगती, मैंने वो भी देखा है जो है बर्बादी से आगे। अच्छा उहो छा आहे ख़बर न आहे। सो वेलकम अगेन। अवां सभिनी खे भली कार जो फ़ोन चार्ज कोन वठूं था। कॉल हिकिड़ी। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। साहब छा हाल आहे? साहब ख़ैरा केरा? मां गुलाम फरीद ॻाल्हायां थो घोटकी खां। गुलाम फरीद खे असां भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि आहियो गुलाम फरीद? जी अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर। वेलकम वेलकम। दिलि जी गहराइयुनि सां भली कार साईं तव्हांखे। चलो थैंक यू। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में, अंदाज़ में। हा प्लीज़। इहो ख़ासि तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे ऐं जेके सभु दोस्तनि खे सलाम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम। तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त आहे माशाल्लाह। महिरबानी महिरबानी। थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच। ओके ओके। अदो असां सां गॾु गॾो ऐं राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, भई तव्हां उनखे जॉइन कयो ऐं उनखे जॉइन करण खां पोइ तव्हां मैसेज कयो, तव्हांजो मैसेज मां हिते प्रोग्राम में ज़रूरु शामिलु रखंदुमि। सो मुंहिंजो फेसबुक जे पेज खे ऐं इंस्टाग्राम खे बि तव्हां करे सघो था लाइक फॉलो। शोएब ख़ान, गुलाब सरवर बेहण, गयूर अब्बास एंड शाहीन अली आहे। थैंक यू वेरी मच। मोहम्मद हसन मला आहे, शानज़े आहे एंड निमाणो नज़ीर अहमद आहे।
मोहम्मद नईम लाशरी साहब आहे अव्हांखे भली कर एजाज़ बलोची खे भली कर था चओ ख़ुशि आहियो एजाज़ थैंक यू वेरी मच अव्हांजो मोहबतूं अव्हांजो प्यार अव्हांजूं ख़ुशियूं एंड छा कजे किथे ढोर सुञा किथे चोर सुञा ऐं ढोर ऐं चोरनि जे चकर में पाण कोन था पऊं पाण हलूं था दोस्त जी तरफ़ सो कोमल सुमरो आहे असांजी तमामु सुठी आर्टिस्ट आहे उनखे बि वेलकम था कयूं दिलि जी गहराइयुनि सां थैंक यू वेरी मच सो लाइव कॉल्स आहिनि पर दिलि थी चए को सुठो गीत हलाइजे को गानो हलाइजे को प्यारो गानो हलाइजे जंहिंसां तव्हांजे अंदर खे हिकु चवंदा आहिनि न रिझाव मिली वञे सो प्यारो आवाज़ ऐं अंदाज़ हाणे हिन महफ़िल में मां शामिलु रखंदुमि ऐं गानो आहे रहमत मीरालीअ जो इंजॉय कंदा ख़ूबसूरत ट्रैक खे नेह रस्तन में छा मिलिया सी असां नेह रस्तन में छा मिलिया सी असां दर रस्तन में ॼण हलिया सी असां दर रस्तन में ॼण हलिया सी असां नेह रस्तन में छा मिलिया सी असां नेह रस्तन में छा मिलिया सी असां समझो राह सोलिया मोत समझो राह सोलिया पर इन्हें राह में रुलिया सी असां पर इन्हें राह में रुलिया सी असां दर रस्तन में ॼण हलिया सी असां नेह रस्तन में छा मिलिया सी असां रस्तो सुझे न पियो सरमदन को भी रस्तो सुझे न पियो सरमदन ॼण सॼो दौर ऐं जलिया सी असां ॼण सॼो दौर पे जलिया सी असां दर रस्तन में ॼण हलिया सी असां नेह रस्तन में छा मिलिया सी असां नेह
है रस्तन में छा मिलिया सी असां दर्द रस्तन में ॼण हलिया सी असां नीह रस्तन छा मिलिया सी असां वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार अवां सभिनी सेणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं ऐं अवां जी मोहबतुनि सां गॾु गॾु अवां जूं जेके ख़ुशियूं आहिनि उहे असां सां गॾु आहिनि। सो राति जो ही ख़ूबसूरत पहर आहे। हिन पहर में दिलि कॾहिं कॾहिं चवंदी आहे त राति जे पहर में माण्हू पंहिंजो पाण सां कचहरी करे पंहिंजो पाण सां ॻाल्हियूं करे। हिते इहो ई सिलसिलो आहे। हिते तव्हां हुयो मूंसां गॾु ऐं आउं घणो कोशिशि करे तव्हां सां ई कचहरी कंदो आहियां, तव्हां सां ई ॻाल्हि ॿोल कंदो आहियां। कैमरा साम्हूं हूंदी आहे, तव्हांजे साम्हूं टीवी हूंदी आहे, छो त ॿिन्ही जे साम्हूं स्क्रीन हूंदी आहे, ॿिन्ही जे साम्हूं शीशो हूंदो आहे। शीशे सां ॻाल्हाइणु ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। सो तव्हां बि शीशे सां ॻाल्हाईंदा कयो। शीशे सां जॾहिं ॻाल्हाईंदो त ज़िंदगी तव्हांजी आसान थी वेंदी, तव्हांजी रिलैक्स ज़िंदगी थी वेंदी। हिकिड़ी कॉल था वठो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी ख़ुशि आहिनी? मां ॾाढी ख़ुशि आहियां नी अदा। ॾाढी ख़ुशि आऊं ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि सां। ग्रीन टी छो थो पिए रोज़ाना? छो न पिया छा? न ग्रीन टी न पिया बा तूं कमज़ोर थी वेंदे। कमज़ोर त थिया न, ॾाढो वेट वधी वियो। न न हाणे माशाअल्लाह हाणे सही आहे बिल्कुलु वेट हाणे सेट आहे। ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे न? 5 बजे सालगिरह तव्हां ॾेखारियो पिया आनेर। हा छो न ॾेखारियव? कहिड़ी? या जिंदगी ते असलम जी बुटो जी। असलम बुटे वरी उहो उते होटल ते कोन हुई न ऑन एयर, उहो व्लॉग ठाहींदा ठाहिया आहिनि दोस्तनि, उहे शेयर कंदासीं। अच्छा असां चयो त 5 बजे ॾेखारजो तव्हां। न 5 बजे ॾेखारींदासीं ओॾे ई। हा इहो रहिजी वियो, इहा रहिजी वई ॻाल्हि, इहा रहिजी वई। हलो नेक्स्ट जॾहिं बि चवंदासीं तव्हांखे दावत ॾींदासीं। ठीकु आहे? हा हा चओ चओ। घणो करे त असां हिते रंडा बि न आहियूं न। असां मां न्यूज़ में ॿुधां पई, न्यूज़ ब्रेक में त अधरोट जो मतिलबु छा आहे? अधरोट शख़्स माना 50-60 सालनि जो, उनखे अधरोट चवंदा आहियूं। यानी असां जेतिरो हा अधरोट। हा सही सही। अच्छा बस ॻाल्हि ॿुधायव। गानो वानो ॿुधा कला। कहिड़ो गानो ॿुधाए? छोकिरी चिल्लाई नथी सम्झे त का ॻाल्हि तेजी आहे त माण्हू पुछंदो आहे। कहिड़ो गानो ॿुधायां? कहिड़ो? अदा जेको वणे ई ॿुधाए। हो इंशा जी उठो अब कुछ कहो। इहो अॻियां अचे कोन थो मूंखे गानो। इस शहर में जी को लगाए क्या? इस शहर में जी। तव्हां ॿुधायो, तव्हां ॿुधायो। कहिड़ो ॿुधायां ॿियो को? ख़ालिद छा कहिड़े कम में ईंदो? ख़ालिद छा कहिड़ो गानो ॿुधायांसि? हो सुहिणी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे, प्यारी तो सिवा ही दिलि मुंहिंजी छो नथी लॻे। हो कहिड़ो जादू कयो अथई, हो कहिड़ो मंत्र पढ़ियो अथई। हा जो हर ॾींहुं मां हर राति मां तो लय लुछा तो लय रुआ। मानी मानी कई आहे तव्हां? न मूंखे ॿुधा केॾी महिल टीवी हलाई हुई? न मुंहिंजो शो केॾी महिल खां ॾिसी पई इहो ॿुधाए?
मां त छो तव्हांजो ॾिसंदी आहियां रोज़ाना डेली 9 बजे माण्हू टीवी हलाए शो ॾिसण वरी पोइ माण्हू 10 बजे ताईं पोणे 11 बजे ताईं न त असां माना कहिड़े ॾोह जी सज़ा आहे हिते 10:15 थी विया आहिनि न ॿुधाए न मूंखे ॿुधाए असांजा मैसेज तोखे अचनि था व्हाट्सएप ते त फोन करणो फोन खण न 10:15 बजे ताईं तव्हां मानी खाधी आहे शो ॾिठो आहे असां माना कहिड़े हुन में आहियूं माना माना 10:15 ते सवेल गानो जो ॿुधाए मैं इंतहा हो गई इंतजार की आई ना ख़बर कुछ है थैंक यू वेरी मच थैंक यू वेरी मच चलो ॿुधाए भला कुछ रखे कुछ रखे हा हलो ॿुधाए हाणे वरी वारो वठे मुंहिंजी धीअ खे ॻाल्हाए हा ॻाल्हि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियां तव्हां कीअं आहियो मां ठीकु आहियां तो मानी छा ठाहियो अॼु पुलाव ऐं रोटी कहिड़े टाइम ते ठाही अम्मी पचायो अम्मी पचायो पोइ अम्मी शो बि ॾिसे पई मूंखां मानी बि पचाए पई हाणे न पचाई 6 बजे हा माण्हू खे ख़बर हुजणु खपे जल्दी माण्हू मानी पचाए छॾे न शो बि बसि इहा तव्हांजो अहसासु आहे तव्हांखे माण्हू त बसि माना हींअर राति जो हीअं 10 बजे मानी पचाईंदा हूंदा हा न बसि छा कजे हा ॿियो ॿुधाए इंतज़ारु छाजो कंदी आहे तूं मुंहिंजो छो इंतज़ारु कंदी आहे मुंहिंजो छो हल ॿुधाए कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में ऐं प्यारो आहियां अल्हम्दुलिल्लाह जी मां त सुठो थी न सुठो पोइ गानो को बल तूं ॿुधाए जेको वणे ॿुधा त कोई त यादि कयो न अॼु मां राजा खे हीउ गानो ॿुधाईंदुमि ॿुधाए हाय हाय तोखे कीअं पई ख़बर तोखे कीअं पई ख़बर त ॻोड़ा वाइण में गुज़री सॼी राति हा इहो त कंहिं ॿुधायो मां त मना कयो उन्हनि खे त न ॿुधाइजो कंहिंखे ॿुधाए छॾियो न बसि छा कजे हलो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो महफ़िल में शामिल थी विया गानो कहिड़ो ॿुधायां ॿुधाए मुंहिंजी पसंदि मां त पागल थी वेंदुसि ओ पिरी मुझे साम्हूं जे ईंदे तूं एॾो प्यार न मूंखे ॾींदे तूं एॾो प्यार काशिफ़ आगणिया ॾाढा गाना कया आहिनि मूंखे अॼु पिया यादि अॼु बि ख़बर पए हा अॼु बि ख़बर पई काशिफ़ आगणिया कमीशन वठां ॾाढा गाना कया था नहीं मैंने उसके बड़े मुझे आज पता लग रहा है कि मैंने बड़े गाने किए इसके चलो सबसे ज़्यादा आज मुझे आज ये बात पागल इहो इन खां पोइ हाणे मूंखे ख़बर पई त ॾाढा कया अथमि गाना नया हिकिड़ो इहो रूह में थी रही हो मिठी ऐं अल्लाह अल्लाह प्यारी सूरत अलाए कहिड़ा ॿिया बि काफ़ी कया अथमांसि चलो थैंक यू वेरी मच शो में शामिल थिया तव्हां थैंक यू वेरी मच छा कजे वेल कुझु कोन कंदासीं असां ॻाल्हियूं कंदासीं असां कचहरियूं कंदासीं ऐं कचहरियुनि सां गॾु दिलि जो आवाज़ु असां शेयर कंदासीं दिलि जी ॻाल्हि असां शेयर कंदासीं ऐं दिलि जी ॻाल्हि सां ईअं थींदो आहे त ज़िंदगीअ में काफ़ी
अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जिन सां माण्हू सुकून में अची वेंदो आहे। कोशिशि कंदा कयो हमेशह सच ॻाल्हाईंदा कयो, छो त सच जेको हूंदो आहे उहो सच अव्हांजी ज़िंदगीअ में कॾहिं बि किथे तव्हांखे धोखो कोन ॾींदो। सच अव्हांजी ज़िंदगीअ में कॾहिं बि तव्हांखे हाराइणु कोन ॾींदो। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ में खटिणो आहे न त सच ॻाल्हाईंदा कयो, सभु कुझु सच ॻाल्हाईंदा कयो, जंहिंसां बि ॻाल्हायो, भले पोइ छा बि थी वञे। ऐं ॿी ॻाल्हि मां सवेल बि तव्हांखे चई हुई त 99% कंहिंजे बारे में सोचींदा न कयो, 1% सोचींदा कयो, पंहिंजे बारे में सोचींदा कयो, पंहिंजी एजुकेशन जे बारे में सोचींदा कयो, पंहिंजी फैमिली जे बारे में सोचींदा कयो। बसि जेको केरु तव्हांखे कुझु चवे त तूं मुंहिंजे लाइ हीअं ॻाल्हाईंदो, तूं मुंहिंजे लाइ हीअं सोचींदो, तूं हुनखे चवंदो कर त ॻाल्हाइण त परे ॻाल्हि, आउं त तुंहिंजे बारे में सोचींदो ई न आहियां। सो 99% माण्हुनि जे बारे में न सोचींदा कयो। माण्हुनि जे बारे में सोचींदो त तव्हांजी ज़िंदगी ॾाढी मुश्किल में अची वेंदी। सो ज़िंदगीअ में जेकॾहिं सोचणो आहे त पंहिंजे दिलि जे बारे में, पंहिंजी ज़िंदगी जे बारे में, पंहिंजे अहसासनि जे बारे में, पंहिंजे घर जे बारे में, पंहिंजे सिहत जे बारे में सोचींदा कयो। बाक़ी 99% न सोचींदा कयो। अस्सलाम वालेकुम। हेलो साईं वालेकुम सलाम। हाँ सब खैर, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। भाई लाइव कॉल तो नहीं आपकी? लाइव आती है। केर पियो ॻाल्हाईं दोस्त? अब्बा टीवीअ खे छॾ भला। छा कजे ओ छा कजे, टीवीअ जो आवाज़ु बंदि न कंदे त फ़ोन कटिजी वेंदई मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा राणा, मुंहिंजा सुहिणा, मुंहिंजा मिठा। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। लाइव एंड लवली कॉल से लवली माण्हू हिन वक़्तु मूंसां गॾु आहिनि ऐं लवली पर्सन्स जेके आहिनि उहे असां सां गॾु आहिनि। सो ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, सदा सलामत हुजनि ऐं ज़िंदगीअ में हमेशह उहे ई ख़ुशि हुजनि। उहो कोन चवंदा आहिनि अलाए कहिड़ी ॻाल्हि चवंदा आहिनि, मूंखां विसरी वई सवेल ॻाल्हि। कहिड़ी ॻाल्हि चयमि शवल? हा तोखे बि न हूंदी न ख़बर। अॼु आउं मिठो ॾाढो खाधो आहे। अॼु मिठो एॾो खाधो आहे जंहिंसां मूं अॼु डाइट न आहे। अॼु डाइट प्लान खे सफ़ा ईअं डिलीट था कयूं। अॼु बिरयानी बि खाधी, अॼु कोरमो बि खाधो, अॼु ऐं मिठो मंझंदि मानी सां गॾु बि खाधो। शाम वरी असलम भुट्टो जी जेका बर्थडे हुई उते मूं मिठो केक बि खाधो ऐं मिठी चांहि गुड़ वारी पीती। अॼु आउं ॾाढो मिठो खाधो आहे। अरे हम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, तुम तो अगली गाड़ी में। अस्सलाम वालेकुम। साईं सियाल साहब किथे आयो? असां पूरो कलाक अॼु इहे पोयां इंतज़ार में हुयासीं त किथे आहे सियाल साहब? यकीन कयो अॼु मां शाम खां सोचियो त न यार अॼु शो रिपीट थो कयां, ऐं थकिजी पियो आहे, नथो कयां शो। ऐं तव्हांजे लाइ अॼु तव्हां कलाक सवा कलाक गायब। हा हलो ॿुधायो भला, ॿुधायो पंहिंजे आवाज़ में, अंदाज़ में। अजनबी देश में ठुकराए हुए आए हैं, प्यार के फूल हैं मुरझाए हुए आए हैं। अजनबी देश में ठुकराए हुए आए हैं, अपना अपनों से शिकायत न बेगानों से, खौफ सा आता है से दौर के इंसानों से। हम भी हालात से शर्माए हुए आए हैं, प्यार के फूल हैं मुरझाए हुए आए हैं। अजनबी देश में ठुकराए हुए आए। वाह 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 वाह। पर हाणे तव्हां आया आहियो त अॼु चवां थो अॼु 12 बजे ताईं शो था कयूं, ठीकु आहे? यार मूंखे टाइम ई नथो मिले, यानी मां पंहिंजा ई प्रोग्राम कोन थो ॾिसां। चेक कराए ॾिसां। ठीकु आहे। थैंक यू वेरी मच। अरे छा कजे। हलो था ख़ूबसूरत गाने तरफ़, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़। हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे,
ओ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ माण्हुनि में हिकु माण्हू जेको मूंखे लॻे वे ॻाणू जंहिंखे ॼाणू था सभु सुञाणू जंहिंजी अखियुनि आ कुठो जंहिंजी अॼु ग़लति पोइट्री पढ़ी आहे बसि एंजॉय कंदा मुंहिंजी दिल जो कातिल आहे हू साम्हूं वेठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे हू साम्हूं वेठल आहे मुंहिंजी दिल जो कातिल आहे हू सभ जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे हू सभ जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे जंहिंजी अखियुनि आहे कुठो सो मूंखे आ मिठो जंहिंजी अखियुनि आहे कुठो सो मूंखे आ मिठो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे सेवण में दरबारा तुम सेवाणी सरकारा जेका सेवण में दरबारा ही सुनो सिंध चमन ही मुंहिंजो पाक वतन हा सुनो सिंध चमन हा मुंहिंजो पाक वतन ओ मारू प्यारा मारू प्यारा ओ प्यारा मारू प्यारा ओ मारू प्यारा सिंध जा ही सांगी सारा सिंध जा ओ मारू प्यारा सिंध जा ही सांगी सारा सिंध जा ही सुनो सिंध चमन मुंहिंजो पाक वतन ही सुनो सिंध चमन ही मुंहिंजो पाक वतन ओ मारू प्यारा ओ प्यारा मारू प्यारा ओ प्यारा मारू प्यारा
तू भली दिलरुबा नाज कर देर कर ए तेरी सोच कर ओ जिंदगी मुख्तसर तू भली दिलरुबा नाज कर देर कर। वेलकम अगेन, खुश आमदीद भली कार। ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत अंदाज़, अवां सभिनी खे भली कार था चऊं ऐं वेलकम था चऊं। ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में अची वञो। बाक़ी कुझु वक़्तु आहियूं तव्हां सां गॾु राति जे ख़ूबसूरत पहर में ऐं अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं हमेशह हिन पहर में हूंदियूं आहिनि गॾु। सो 021351211763 असांजो टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल वठंदो हिकिड़ी कॉल ऐं कॉल आहे कंहिं प्यारे जी। अस्सलाम वालेकुम। हलो, छा कजे फ़ोन ड्रॉप थी वई जी, का ॻाल्हि कान्हे का। सो ॻाल्हियूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि असांजी ज़िंदगीअ में। तमामु घणा एहसासात हूंदा आहिनि, घणा तजुर्बात हूंदा आहिनि। थकिजी बि ॾाढो पवंदा आहियूं कॾहिं कॾहिं, पर मां चवंदो आहियां जेका तव्हांजी थकावट आहे या जेको तव्हां ज़िंदगीअ खां मायूस थी वेंदा, या मायूसी ऐं थकावट माण्हुनि खे न ॾेखारींदा कयो, माण्हुनि खे न ॿुधाईंदा कयो। उहे तव्हांजो ॾाढो फ़ाइदो वठंदा, उहे तव्हांखे ॾाढो परेशान कंदा, तव्हांखे अञा वधीक थकाईंदा। हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहे, ठीकु आहियो? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, मां ठीकु ठाक, तव्हां ठीकु आहियो? वेलकम थो चवां तव्हांखे भली कार। बस अलाह जा लख एहसान। तव्हां पुटु वेठो वरी पोइ हाणे वियो त वरी हाणे ॻाल्हायो जेको वेठो जेको हिते रहंदो आहे। अच्छा अच्छा, ॿियो छा हाल वाल आहे? कीअं पई ज़िंदगी गुज़रे, वक़्तु कीअं पियो गुज़रे? सुठी बि गुज़रे थी, बस सही आहे, अलाह जा लख एहसान। सफ़ा सेट आहे? हा बस सेट आहे ज़िंदगी। शो ॾिसंदा पिया आहियो? पूरो यको कंप्लीट पूरो मुकमल ॾिठो तव्हां। हाणे वरी पुटु आयो त थोरो आवाज़ घटि कयो। हा यको ॾिठोसीं तुंहिंजो प्रोग्राम। मुंहिंजी धीअ बि वठी चए पिया मामा बि ॻाल्हायां। मां चई वरी चलो मां नथी ॻाल्हायां, पोइ कॾहिं ॻाल्हाईंदमि। मुंहिंजी धीअ आई आहे हिते मूं वटि रहण। अच्छा 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 अच्छा, चङो चङो। उन्हनि खे खोड़, सभिनी खे खोड़ सारा सलाम। ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं ज़िंदगीअ में काफ़ी सारियूं शयूं तव्हां खां बि असां सिखियूं आहिनि ऐं जॾहिं बि ईंदा आहियो त कुझु सुठो ॻाल्हाए वेंदा आहियो, कुझु सुठियूं शयूं सम्झाए वेंदा आहियो। बस अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे, आबाद रखे। अॼु थोरी मुंहिंजी बि दिलि हुई थोरो उदास मायूस। हा 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 हा, कई ॾींहंनि खां पुटु ॾिठो कोन्हे, ईंदो कोन्हे। हाणे बसि वरी हिते हूंदो आहे। अॼु पुट जी दीदार थियो न? उहे हे ॿियो पुटु आहे मुंहिंजो। ॿियो पुटु आहियूं, मुंहिंजो पुटु आयो। मुंहिंजो पुटु जेको ॿियो हिते मुंहिंजे साम्हूं रहंदो आहे। टे पुट आहिनि न, हिकिड़ो त गॾु आहे, हिकिड़ो त वियो हलो होॾे, बाक़ी हिकिड़ो धार आहे। चलो इहा ज़िंदगी बसि पई गुज़रे। ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा। बसि ॾुखी बि आहे, सुठी बि आहे। मूंखे कॾहिं कॾहिं मुंहिंजी दिलि चवंदी आहे तुंहिंजा सवाल पुलिस वारे वांगुरु पुलिस वारो कंदा आहिनि। वरी ॾिस हा, थोरो थोरो पुलिस वारो बि आहियां। अच्छा, मुंहिंजी पूरी फैमिली पुलिस में आहे। तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजा ॿई भाइर पुलिस में आहिनि एंड मुंहिंजो जेको चाचो आहे उहो बि पुलिस में आहे, DIG आहे उहो। ऐं मुंहिंजा जेके कज़िन्स आहिनि सभु पुलिस में आहिनि। ऐं हा, माना सोट, कुझु फुफाट, काफ़ी असांजा माइट आहिनि पुलिस में। हा, मां हिते TV ते वेठो आहियां, पर मां पुलिस सां गॾु हूंदो आहियां त सम्झो पुलिस वारो ई आहियां। हा न, सही ॻाल्हि आहे। तव्हां बिल्कुलु 110% सच आहियो। अच्छा सही, बिल्कुलु 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 बिल्कुलु। जीअं हिकिड़ी सुवाल जवाब हूंदा आहिनि, सुठी सुठियूं ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि, उन्हनि में थोरी तनक़ीद बि हूंदी आहे। उहो पुलिस वारो थोरी वो भी हूंदी आहे। ये मतलब हिकिड़ो वकील थो चई सघे, पुलिस वारो थो ॿुधाए सघे। ऐं जंहिंखे ज़िंदगीअ जा घणा तजुर्बा हुजनि न, उहो चई सघे थो। ज़िंदगीअ में जंहिं ॾाढा धक खाधा हुजनि, जंहिं ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिठियूं हुजनि, जंहिं हर माण्हूअ खां धोखो खाधो हुजे, जंहिं हर माण्हूअ खे पंहिंजो सम्झो हुजे, उन ई माण्हूअ खे एतिरो कुझु ईंदो आहे।
बस कॾहिं कॾहिं धोखो इंसान खाई वेंदो आहे। मां इहो ई सोचींदी आहियां, मूंखे सभु घर वारा चवंदा आहिनि हो ॿुधो अथई न, धोखो खाई वई, न त मां धोखो न खाईंदी आहियां। बस बस खाई वियमि धोखो। छा कजे हो गानो ॿुधंदी कर। जे ही दल वो हो जे ही दोखो हो एतबार मूंखे छो ॾिनई, हेॾो प्यार मूंखे छो ॾिनई, हाय हेॾो प्यार मूंखे छो ॾिनई। दुआन में यादि रखिजो, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। बसि तूं पंहिंजा सूर हिते अची सरींदी कर। हा हो वारो पुटु मूंखे चवंदो अची वियो ॾिस मूंखे मुंहिंजी बुराई कराइण। न सूर अल्लाह जो शुक्र, रब जी नेमतूं बि सुठियूं आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे, कुझु बि रहंदी आहियां। चलो दुआन में यादि रखिजो, दुआन में यादि रखिजो। थैंक यू अल्लाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे, सदा सलामत हुजो। हा हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, मुलाकात का मौका दीजिए। कॾहिं कॾहिं ईअं उहो चवंदा आहिनि न वायरिंग में प्रॉब्लम थी वेंदो आहे त पोइ ईअं करंट लॻंदा आहिनि। तो 0213512176 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे डायल कजो ऐं इन नंबर खे तव्हां हमेशह डायल कंदा आहियो, मोहबतूं विराईंदा आहियो, प्यार विराईंदा आहियो, ख़ुशियूं विराईंदा आहियो, इन ख़ुशियुनि सां गॾु हूंदा आहियो। सो लव यू ऑल। अवां सभिनी सां प्यार आहे, मोहबत आहे, इन मोहबत जो अहसासु आहे ऐं इन अहसास खे ई खणी माण्हू अॻिते निकिरंदो। सो वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहे? आओ अल्हम्दुलिल्लाह, सब सेट, A1 फर्स्ट क्लास। अच्छा, सब खां पहिरियों अॼु टीचर्स डे आहे। मां मुबारक ॾेई चुको आहियां। मूंखे विश कयो। मां करे ऑल टीचर्स खे, सभिनी खे कयो आहे ऐं माशाल्लाह जेके असां ॼाणे म्यूज़िक जा जेके टीचर्स आहिनि उन्हनि सभिनी खे बि मां अॼु मुबारक ॾियां थो त तव्हां उस्ताद आहियो ऐं तव्हांजे अॼु उस्तादनि जो ॾिहाड़ो आहे, उस्तादनि जो आलमी ॾिहाड़ो पूरी दुनिया में आहे, मल्हाए पियो वञे। तव्हां सभिनी उस्तादनि खे मुबारक हुजनि। हाँ, ये ॻाल्हि आहे। थैंक यू सो मच। ऐं अदे असलम मुंहिंजे तरफ़ां बि विश कजो। अदे असलम भुट्टो खे बर्थडे अॼु शाम खां विश कयां पियो। बिल्कुलु, तव्हां सही चइजो। ॿियो ॿुधायो, ख़ैर ख़ैरियत अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो किथे गायब थी वेंदा आहियो, किथे गुम थी वेंदा आहियो? अॼु ॿारनि खे वठी वियासीं मेरी टाइम में, सॼो ॾींहुं उते बिज़ी हुयासीं, ॾाढो इंजॉय कयो ॿार ऐं टीचर्स खे ॾाढो सुठो छा चवणु घुरिजे, ॾाढी मतिलबु तारीफ़ूं कयो, ॾाढो प्यार कयूं, ॾाढो सुठा कार्ड्स ॾिनो ऐं फुल इंजॉय। चलो गुड थैंक यू वेरी मच। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में आया आहियो त। ठीक है। और उठाई रहन तब उजन हयाती, उठाई रहन तब उजन हयाती, भले प्यारन सुना भले प्यारन हो, भले प्यारन सुना भले प्यारन तब उजन हयाती, और उठाई रहन इनता छजामा जिंद जान घोरे, खुलन मासूम खां ॾियां त कोरे, ठिकारे छॾन चंद्र ठिकारे छॾन हो, ठिकारे छॾन तब ठिकारे छॾन तब हुजन हयाती ॾे हयाती रुठाई रहन। वाह सही वाह, वाह सही वाह। केरु रुसी वियो आहे? ॿुधा त सही। ओ तुंहिंजो इहो रोज़ रोज़ रुसण मूंखे मारे छॾींदो, मारे छॾींदो अला ॻारे छॾींदो, मारे छॾींदो अला ॻारे छॾींदो, तुंहिंजो इहो रोज़ रोज़ रुसण मूंखे मारे छॾींदो। केरु रुसी केरु कौन रुस गया है? मैं कुछ सुन बुधाओ तो सही। रुसेंदे न
जिंदगी च माण्हू रुसते क्यों रुसते पेन उना को जिंदगी च माना कट छोड़ो जेके रुसते पेन ए के आखे अय अल्लाह के आख्या है के शायर आख्या है त हिन साह ते वे साह कजे त कीअं कजे के चुलबुले सां चाह कजे त कीअं कजे इहा पक अथम त हू पर्ची वरी रुसी वेंदो पोइ कुझु घड़ियुनि जे लाइ ठाह कजे त कीअं कजे पोइ कुझु घड़ियुनि जे लाइ ठाह करण जी ज़रूरत ई न आहे छा कजे थैंक यू वेरी मच अवांजो प्यार अवांजो मोहबतूं राति जो एहसासु अवांजो हूंदो आहे मौजूदु असां सां गॾु सो ॾाढो सुठो लॻंदो आहे शायदि थैंक यू वेरी मच अच्छा जी ख़ूबसूरत गीत है प्यारो आवाज़ है प्यारो अंदाज़ है ऐं तुफ़िल सजनानी प्यारो आवाज़ अंदाज़ है हमारे सभी प्यार जे लाइ एंजॉय कंदा आहिनि ख़ूबसूरत ट्रैक है अज सजन मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया अज सजन मूं ईद कई जॾहिं यार जा दीदार थिया यार जा दीदार थिया सरदार जा दीदार थिया सुणे यार जा दीदार थिया अज सजन मूं ईद कई जॾहिं यार जादी दार थिया सुणे यार जादी दार थिया पुर पियालो वही दिलड़ी दीवानी तो कई एन अखड़ों जा बई बाबा गुल बदन गुलजार थिया अज सजन मूं ईद कई जॾहिं यार जादी दार थिया सुणे यार जादी दार थिया तजली तिखा ॾाढा ताब हा हो मैं ॾिठा मगताब हा तजली तिखा ॾाढा ताब हा सरवर नबी सरताज हा अल्लाह शाफी सच्चा सरदार थिया अज सजन मूं ईद कई जॾहिं यार जादी दार थिया सुणे यार जादी दार थिया सुन बुढ़ल सिर घोर तू बुत खे बनी कर भोर तू मर्द न मुँह मोड़ तू ही सिर सदक सो वार थिया अज सजन मूं ईद कई जॾहिं यार जादी दार थिया सुणे यार जादी दार थिया यार जा दीदार थिया सरदार जादी दार
थिया अज सजण मूं ईद कई जॾे यार जादी दार थिया सुणे यार जादी दार थिया हो संग दिल तो सा लगाई जान जी बाजी अथम हो संग दिल तो सा लगाई जान जी बाजी अथम मूं त कई आ इंतिहा पोए आहा मूं त कई आ इंतिहा पोए तू खटिया मां खटा कन खोले ॿुध बेवफा तू खटिया मां खटा अज कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोए तू खटिया मां खटा अज कबियूं ॻाल्हियूं सफ़ा वेलकम अगेन अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां हिन ख़ूबसूरत महफ़िल में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं ऐं हिकिड़ी कॉल वठूं था ऐं अवां जो प्यार सां अवां जी मोहबतुनि सां अवां जी कोशिशुनि सां अवां जी ख़ुशियुनि सां राति जे हिन ख़ूबसूरत पहर में दिलि थी चवे त कुझु मोहबतूं विरहाइजनि कुझु प्यार विरहाइजे कुझु ख़ुशियूं विरहाइजनि ऐं मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियूं तॾहिं मिलंदियूं आहिनि ज़िंदगीअ में जॾहिं असां तव्हां खां परे न तव्हांजे वेझो अची वेंदा आहियूं सो लव यू ऑल अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं आहिनि राति जे हिन ख़ूबसूरत पहर में काफ़ी सारा दोस्त काफ़ी सारा प्यारा मुंहिंजा सिंध जा जेके आर्टिस्ट आहिनि उहे बि मौजूदु आहिनि मुंहिंजे हिन ख़ूबसूरत ग्रुप में सो लव यू ऑल हिकिड़ी कॉल था जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु पियो ॻाल्हाए जी कुबरा कुबरा यस सागड़ खां कुबरा कहिड़ा हाल अथई कुबरा ख़ुशि आई कुबरा चाक आई चङी आई भली आई कुबरा जी अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां छा ख़बरूं छा चारूं माशाल्लाह तव्हां मदीने वञे पिया मुबारक महिरबानी ख़ैरो बारकूं वञूं बसि दुआ कजो ख़ैर सां पहुचूं ख़ैर सां उमिरो करे अचूं इंशाल्लाह असां लाइ दुआ कजो असीं वञूं बिल्कुलु तव्हांजे लाइ दुआऊं हूंदियूं सभु बाक़ाइदा दुआऊं हूंदियूं जी ठीकु आहे ॿुधाए कुझु पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गीत गज़ल गानो टीचर्स लाइ शेर आहे हाँ हाँ प्लीज़ फूल हो गुलाब जैसा महल हो ताज जैसा और जिंदगी के हर कदम में टीचर्स हो आप जैसा माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त थैंक यू वेरी मच ऐं ॿियो छा हाल वाला ॿियो सभु ख़ैर चलो दुआउनि में यादि रखिजो को गानो ॿुधायो पंहिंजी आवाज़ में शाइरी त ॿुधाई सॉन्ग तव्हां ॿुधाए छॾियो मां ॿुधायमि न कन खोले ॿुध बेवफा पोए तूं खटिया मां खटा अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोए तूं खटिया मां खटा ॿुधायमि न ॿुधाई कोन जाइयो जी इहो गानो न ॿुधाई ॿुधायो अरे हल वरी थो ॿुधायां संग दिल तो सा लगाई जान जी बाजी अथम संग दिल तो सा लगाई जान जी बाजी अथम मूं त कई आ इंतिहा पोए तूं खटिया मां खटा अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोए तूं खटिया मां खटा ठीकु आहे जबरदस्त ओके कुबरा थैंक यू वेरी मच हमारे शो में शामिल थिया थैंक यू वेरी मच थैंक यू कुबरा हुई फ्रॉम सागर थैंक यू वेरी मच जी प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत साथ न त वरी सूमर ते अव्हां सां थींदी मुलाक़ात तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो छो त 3 ॾींहं मां न हूंदुमि जुमो छंछरु आचर मां न हूंदुमि पंहिंजो ख़्यालु पाण रखिजो मां न हूंदुमि तव्हांखे ख़्यालु पंहिंजो पाण खे पाण रखिणो आहे सो लव यू ऑल ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत साथ न त वरी सूमर ते थींदी मुलाक़ात वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो गीत अवां सभिनी प्यारनि जे लाइ ऐं रुत बसंती आहे ॾाढो ज़बरदस्त गीत आहे अनीना जो आवाज़ बि आहे ऐं इरफान आहे कैमरा ते ख़ालिद शाह साहब आहे डायरेक्शन ते सफदर सारियो असांजो हेलीकॉप्टर पियो हलाए ऑनलाइन ब्रॉडकास्टर आहे आरिफ आहे MCR में थैंक यू वेरी मच जी लव यू एंड लव यू ऑल गुड नाइट टेक केयर अल्लाह भाई
रुत बसंती दिलदार जो घर गाढ़े गुलाबन सा करे वंज महक नगर रुत बसंती दिलदार जो घर गाढ़े गुलाबन सा करे वंज महक नगर रुत बसंती रुत बसंती जिए थरते वसन के मीह कड़ियूं जिए कारूं झरते मोर नचे जिए मन जो मंदिर में की पे जिए हेला घटा गन गोर थी पे सारी वस्ती खुशबू खुशबू सारी वस्ती खुशबू खुशबू गाढ़े गुलाबन सा करे वंज महक नगर सादिक जे सुपरिन जो वेड़ो शल शाद हुजे आबाद हुजे हुबकार हुजन में दिए रतड़ा हर गुल जी जित महकार हुजे महकी 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 जिया बूयो थे गाढ़े गुलाबन सा करे वंज महक नगर बसंती दिलदार जो घर गाढ़े गुलाबन सा करे वंज महक नगर बसंती दिलदार जो घर गाढ़े गुलाबन सा करे वंज महक नगर बसंती रुत बसंती लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।